नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त मुसलमान दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 87वीं सालगिरह मल्हाई पई वञे। 1988 में बेनज़ीर भुट्टो इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म चूंडिजी हुई। 1988 में बेनज़ीर भुट्टो खे जलावतन इख्तियार करणी पई। 2007 में बेनज़ीर भुट्टो रावलपिंडी में ख़ुदकुश बम धमाके में शहीद थी वई हुई। अॻूणे वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ते कराची में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे घर पैदा थी। बरतानिया अमेरिका में आला तइलीम हासिल कयईं। अञा हिन जी तालीम मुकमल ई कई वई हुई त संदसि पीउ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो ऐं पीउ जी फांसी खां पोइ बेनज़ीर भुट्टो खे नज़रबंद ऐं जलावतन जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पयूं। 1986 में बेनज़ीर भुट्टो मुल्क वापसि मोटी। 1987 में आसिफ़ अली ज़रदारी सां शादी जे बंधन में ॿधिजी वई। 1988 में तारीख़ जी सभ खां नंढी उमिरि ऐं इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म चूंडिजी, पर 20 महीने खां पोइ हिन जी हुकूमत बरतरफ़ कई वई। 1993 में अवाम खेसि ॿियो भेरो हुक्मरानी वारे तख़्त ते विहारियो, पर 1997 में हिकु दफ़ो ॿीहर संदसि हुकूमत ख़त्म कई वई। 1988 में शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क बदर इख्तियार करणी पई। बेनज़ीर भुट्टो 18 अक्टूबर 2007 ते मुल्क वापसि मोटी त कराची में हिन जे काफ़िले ते ख़ुदकुश हमलो कयो वियो, जंहिंमें हू ज़रे घटि बची वई, पर 200 खां वधीक कारकुन फ़ौत थी विया। पर हमले जे 2 महीने 9 ॾींहंनि खां पोइ 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे लियाक़ताबाद में संदसि मथां ॿियो हमलो थियो, जंहिंमें हू शहीद थी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।